साल 2024 बि सिंध जी राजधानी कराची लाइ अभागो साबित थियो। 108 शहरी फौरन आॾो मुज़ाहिमत कंदे गोलियुनि जूं खाज पणिया, जॾहिं त 300 खां वधीक शहरनि खे फौरन गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। कराची अंदरि 50,000 खां वधीक मोटरसाइकिल फुर ऐं चोरी जूं वारदातूं रिपोर्ट थियूं, जंहिंजी मालीअ जो तख़मीनो लॻाइजे त 1 अरब 84 करोड़ रुपया थिए थो। साल 2024 जी शुरूआति यानी जनवरी महीने में सभ खां वधीक 5,317 ॾोह थिया। साॻी रीत फरवरी महीने में 5,137 ऐं मार्च में 5,114 वारदातूं रिपोर्ट थियूं। CPLC जे गॾु कयल अंगनखरनि मूजिबि अप्रैल जी शुरूआति खां ॾोहनि में घटिताई थी। अप्रैल में 4,184, मई में 3,184, जून में 3,356 ऐं जुलाई में 3,814 वारदातूं रिपोर्ट थियूं, जिन में कराची जे शहरनि खां मोटरसाइकिलूं, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर कई वई। अगस्त में ॾोहनि अंदरि वाध थी ऐं अगस्त जे महीने में 4,041 ॾोह रिपोर्ट थिया। कराची अंदरि सेप्टेंबर, अक्टूबर ऐं नवंबर में बि अमन अमान जी का चङी सूरत हाल न रही। सेप्टेंबर में 3,982, अक्टूबर में 3,907 ऐं नवंबर में 3,466 ॾोह रिपोर्ट थिया, जॾहिं त साल जे आख़िरी महीने दिसंबर में ॾोहनि ते कुझु ज़ाब्तो आयो ऐं 25 दिसंबर ताईं 2,870 ॾोह रिकॉर्ड कया विया। मुख़्तलिफ़ रेस्क्यू ऐं ॾोहनि जो रिकॉर्ड गॾु कंदड़ ज़रियनि मूजिबि साल 2024 में कराची अंदरि 50,000 खां वधीक मोटरसाइकिल फुर ऐं चोरी जूं वारदातूं थियूं आहिनि, जंहिंजी मालीअ जो तख़मीनो लॻाइजे त 1 अरब 84 करोड़ रुपया थिए थो। गाॾियुनि जी फुर ऐं चोरी जी रोकथाम लाइ CIA जी एंटी व्हीकल लेफ्टिंग सेल बि हलंदड़ साल में का ख़ासि रिकवरी न करे सघी। AVLC साल जे 6 महीननि दौरान सिर्फ़ 1,066 मोटरसाइकिलूं वापसि करायूं। अहिड़ी रीति साल 2024 में 108 शहरी फौरन आॾो मुज़ाहिमत कंदे गोलियुनि जूं खाज बणिया, जॾहिं त 300 खां वधीक शहरनि खे फौरन गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। हिकु रिपोर्ट मूजिबि साल 2024 में 18,232 शहरनि खां मोबाइल फोनूं ऐं 1,914 मोटरसाइकिल गन पॉइंट ते फुर कयूं वयूं। CPLC जे मजमूई रिपोर्ट मूजिबि कराची में साल 2024 दौरान 46,404 खां वधीक वारदातूं रिकॉर्ड जो हिसो बणियूं आहिनि।